अस्सलाम वालेकुम। अॼु आहे जुमो 23 अक्टूबर। सुबुह जा थिया आहिनि 8:30 ऐं कम वारी माई 9 बजे ताईं अची वेंदी आहे। हुन खां पहिरियों मां कुझु ज़रूरी कमु कंदमि। हीअ देॻड़ियुनि में थोरा थोरा खीर आहिनि, मलाई आहे, इहा कढंदमि हिन प्याली में। जीअं इहे थांव ख़ाली थी वञनि त उहो अचे धोई वठे। ऐं अटो ॻोल्हणो आहे मूंखे मंझंदि जे लाइ। उनखां अलावा राति जो हीअ लूणक बॉइल कई, देरि ताईं कमु कंदा रहियासीं। हीअ पालक बॉइल थियल आहे। हाणे मां हिननि जा हिसा ठाहींदमि त जीअं हीअ देॻड़ियूं बि ख़ाली थी वञनि त उहो अची धोई वञे। सो अटो ॻोहे छॾियो अथमि, सॼा थांव ख़ाली करे हिननि जा हिसा ठाहे छॾिया। खीर बि ॿिन्ही देॻड़ियुनि में थोरो थोरो हुयो, उहो काढ़ियो अथमि। फ्रीज़र में जाइ ठाही अथमि मथे त हीअ सॼा जेके आहिनि मां हिते रखंदमि। ऐं राति जो हीअ यखनी छाणे रखी, जेको चिकन बॉइल कयो हो हुन सैंडविचिस जे लाइ। ऐं उनखां सवाइ हीअ हिन में अदरक थूम आहिनि, जेके मां नंढियूं नंढियूं ॻंढियूं ठाहे ऐं रखंदी आहियां। ऐं उनखां पोइ फ्रीज़ कंदी आहियां। जॾहिं हीअ ॼमी वेंदियूं त पोइ ईअं हिकिड़े बॉक्स में विझी रखंदमि। हीअ कुझु पयूं आहिनि। सो हीअ सॼियूं शयूं बि जेके पालक ऐं लूणक आहे, इहा बि हिते अंदरि रखणी आहे मथे। टाइम थियो आहे 11:15। कम वारी माई हली वई ऐं जेसिताईं उहा थांव पई धोए त मां हिन फ्रॉक जी हिन पटीअ खे हीअ किनारी हई आहे। कंप्लीट न आहे, अधु पासे ॾांहुं। ऐं ॿी ॻाल्हि त नाश्तो मां सवेर करे छॾियो। राति वारो सैंडविच पियल हो हिकिड़ो, उहो खाधमि। हाणे चांहि कोन पीती आहे, चांहि ठाहींदमि। ऐं पोइ चांहि पीअण जे दौरान मां हिन जी इहा किनारी जेका आहे उहा बि कंप्लीट करे छॾींदसि। टाइम थियो आहे 11:30 ऐं मां फ्रॉक कंप्लीट करे वरितो। कुझु ॿिया नंढा नंढा कम हुया, उहे कयमि। ऐं पोयां तव्हां ॾिसंदा हूंदव मुंहिंजे बैकग्राउंड में थांव पिया आहिनि। थांव अंदरि कंदमि हाणे। ऐं अॼु फ्राइडे आहे त मुंहिंजो लाइव सेशन बि थींदो इंशाअल्लाह। अलाह करे त लाइट जो को मसइलो न थिए। हालांकि रोज़ानो लाइट नथी वञे, पर उन ॾींहुं इतफ़ाक़ो हली वई, पर काई ख़बर बि न आहे अॼु बि वञी सघे थी। सो हाणे मां ॿोड़ चाढ़ींदमि। सोचां थी ग्वार ऐं पटाटा पचायां, मूंखे ॾाढा था वणनि। ऐं ग्वार बसि आख़िरी दफ़ो वरितीसीं, उनखां पोइ ग्वार न वठंदासीं। छो त मूंखे सुठो लॻंदो आहे ईअं त जेके मुंद जूं भाॼियूं हुजनि उहो उन मुंद में खाइजनि। गोभी हाणे खां मिले थी, पर मां नथी वठी अचां गुल गोभी। छो त असांजे नंढे हूंदे असांजे घर में सभु वॾियूं चवंदियूं त चिट जी गोभी न खाइबी आहे, यानी नई जेका लथी हुजे। त पोइ अञा नवंबर में इंशाअल्लाह वरी वठंदमि। त ग्वार बि ईअं मां आख़िरी दफ़ो वठी आई आहियां। करेला कल्ह वठी आयमि, उहो बि आख़िरी दफ़ो वठी आयमि। हाणे वरी नेक्स्ट जॾहिं गर्मियूं ईंदियूं इंशाअल्लाह तॾहिं खाईंदासीं। सो सोचां थी त ग्वार ऐं पटाटा पचाए छॾियां। थांव बांव अंदरि कंदमि। किचन जो काफ़ी सारो कमु आहे, मानी बि पचाए छॾींदमि त जीअं मूंखे वरी नमाज़ ऐं क़ुर पढ़ण जो प्रॉपर टाइम बि मिले ऐं मां पंहिंजे लाइव सेशन जे लाइ कुझु वक़्तु कढी सघां। सो इंशाअल्लाह इहे सॼा कम कयूं था। ॿोड़ पचण लाइ रखियो आहे कि दाग थो थिए। ऐं बिल्कुलु थोरी ग्वार आहे, फ्रीज़ थियल हुई, इहा कढी रखी अथमि। हिकिड़ो ई टमाटर कटियो आहे, हिकिड़ो पटाटो। छो त अॼु इलाही ॾींहंनि खां पोइ जेको आहे तारिक वियो आहे ऑफिस। अॼु उन्हनि खे कॉल कयूं त ऑफिस मां अची कमु कयो। सो तंहिंजे करे मां ग्वार थी पचायां। न त अहिड़ियूं शयूं न खाईंदो आहे त मां ज़ाहिर अहिड़ो पचाईंदी आहियां कुझु जेको उहो बि खाए। या वरी पोइ मां ॿ शयूं पचाईंदी आहियां, त हिकिड़ी असां खाऊं त हिकिड़ी उहो बि खाए। सो इहो सिलसिलो हलंदो रहंदो। थांव बि अंदरि कयां हाणे। गॾु गॾु मुंहिंजो दाग थींदो, ॿोड़ पचंदो। मां हमेशह जेको आहे दाग करणु महिल ॿिया बेशुमार कम विच में करे वठंदी आहियां। छो त दाग करणु जेको आहे न उहो थोरो टाइम टेकिंग कमु आहे। ॿोड़ मुंहिंजो पचे थो। हाणे मां पचाईंदमि मानी। हिन महिल टाइम जेको थियो आहे 1 में 10 मिंट आहिनि। विच विच में कुझु मैसेजिस जा जवाब थी ॾियां, कुझु कमेंट्स जा जवाब थी ॾियां, थोरी घणी एडिटिंग कयां थी। ऐं मां तव्हां सां हिन महिल शेयर कंदमि पंहिंजे पहिरीं एग्ज़िबिशन। मूं एग्ज़िबिशन करणु कीअं शुरू कई त 2009 में जेका पहिरीं एग्ज़िबिशन थी उन जा मां कुझु फ़ोटोज़ तव्हां सां शेयर थी कयां। हीअ मुंहिंजी पहिरीं एग्ज़िबिशन हुई जेका मां वॾी हिमत कई। उन वक़्तु मुंहिंजो हस्बैंड बि हयात हुयो। ज़फ़र काज़मी आर्ट गैलरी आहे हैदराबाद सिंध म्यूज़ियम में, उते मूं हीअ हई एग्ज़िबिशन। ऐं कुझु ख़ासि कामयाबु न वई। मुंहिंजो हस्बैंड बि खिले पियो त हाणे तूं हुन मां पैसा कमाईंदीअं। मूं चयो न, मां पैसा न कमाईंदमि, मां ख़ुशि थींदमि। सो कुझु पैसा बि कमाया यकीनन। ऐं इन खां पोइ मुंहिंजो सिलसिलो एग्ज़िबिशन्स जो शुरू थी वियो। तव्हां हिन में ॾिसो, हीअ कोस्टर्स ॾिसो, एम्ब्रॉयडरी थियल आहे, इन्हनि खे लेस लॻियल आहे चौधारी। हे स्माइली कुशन्स आहिनि, फेसिस फिनिशिंग तव्हां ॾिसी सघो था हिन में। ही कैंचिन जा कवर आहिनि, सीज़र कवर्स मां ठाहिया हुया डिफरेंट। ऐं ही कोस्टर्स जो क्लोज़अप आहे। ऐं इलाही मां महिनत कई, ॾाढे शौक़ु ऐं मुहबत सां मां ठाहिया। ही कुकड़ियूं तव्हां ॾिसो था, इहे पॉट होल्डर्स आहिनि देॻड़ी झलण जे लाइ।
ऐं ही कुशन्स मुंहिंजी भाभी वरिता, उन वटि अञा ताईं आहिनि। मूंखे चई हाणे पुराणा थी विया आहिनि, मां छा कयां, मूं चयो कवर चाढ़े छॾ नओं। त ईअं बि करे सघिबो आहे। ही स्टार्स वारा ही ॿारनि जे लाइ ठाहिया मां। इहे अहिड़ा अहिड़ा प्रिंट मां ॻोल्हे वठंदी हुयसि। ऐं ही प्रिंट ॾिसो, हिन में गुलनि जे आसपास मूं सॼा सितारा हया आहिनि, बंचिस पूरा। ही वॉल हैंगिंग हुया, हार्ट्स, इन्हनि जे हेठां मोतियुनि जा फुंदण लॻियल आहिनि। ऐं ही नंढा बैग्स, उन्हनि जूं उन वेझो खां हिननि जो लुक जेको न तमामु हसीनो आहे। तस्वीरूं बि काफ़ी पुराणियूं आहिनि, 2009 जा निकितल फ़ोटो आहिनि। हे रीथ ॾिसो, ऐं ही कॉम्बिनेशन्स ॾिसो जेके मां कपिड़ा वठी मार्केट मां, ऐं कट पीस ॾिसी मूंखे आइडिया आयो। ही टेबलूं बि मां पाण ईअं कवर कयूं ख़ूबसूरती सां, ऐं बोतलूं मां डेकोरेट करे उन में मनी प्लांट विझी, ऐं इहे मां ॾाढी सेल कयूं। इहे त ॾाढी हॉट सेल हुई। ही वॉल हैंगिंग आहिनि मुख़्तलिफ़ प्रिंट वारा, उन ते कोटेशन्स या कोई वर्ड बि लिखियल आहे, एम्ब्रॉयडरी तव्हां ॾिसी सघो था, हैव फन या ऑसम। हीअ हुई मुंहिंजी ॿी एग्ज़िबिशन, जेका 2010 में कई। पहिरियों 2009 में हुई, ॿी 2010 में हुई। इन में कुझु शयूं जेके मां ठाहियूं, ही पाउचिस आहिनि, पर्सिस। हिननि जे मथां जेको तव्हां चमकीलो कमु पिया ॾिसो, इहो आहे रेगज़ीन जूं शीट्स मिलंदियूं आहिनि, जेके प्लास्टिक्स वांगुरु हूंदियूं आहिनि, पर हूंदी रेगज़ीन आहे। मूंखे हुनजो प्रॉपर नालो नथो अचे, उन सां मां डिज़ाइनिंग कई हिननि ते। ऐं एॾो हौसलो मुंहिंजो वधियो पहिरीं एग्ज़िबिशन खां पोइ। उन में मूंखे फ़ाइदो खणी घटि थियो, पर उन में मुंहिंजी जेका थोरी शोहरत वधीक थी वई, त मूंखे उनजो फ़ाइदो थियो। हीअ हिकिड़ी क्विल्ट हुई जेका पैच वर्क में मां ठाही, ऐं उन खां पोइ हिन जे मथां जेका एम्ब्रॉयडरी थियल आहे, हीअ हर स्क्वायर ते एम्ब्रॉयडरी आहे हिन जे, ऐं उन जे बॉर्डर्स ते बि मां हीअ एम्ब्रॉयडरी कई हुई, जंहिंमें मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजी धीअ मूंखे ॾाढी हेल्प कराई। ऐं ही मैट्स आहिनि, उन में बि जेको आहे मूंखे काफ़ी कामयाबी मिली। इलाही सारियूं मुंहिंजूं क्विल्ट्स त, अच्छा ही सेट ठाहिया कुशन जा, गिफ्ट सेट ॿ जो पैक हुयो। ही प्ले मैट आहे, ऐं उन सां गॾु कुशन्स आहिनि। ऐं मूंखे उन में फ़ाइदो इहो थियो, ऑन द स्पॉट मुंहिंजूं इलाही सारियूं क्विल्ट्स सेल थी वियूं, जेके बचियूं उहे पोइ घर तां सेल थी वियूं। ही बैग्स मां ईअं डिस्प्ले कया हुआ, मुख़्तलिफ़ तव्हां बैग्स जा स्टाइल ॾिसिजो, उन्हनि जा हैंडल्स ॾिसिजो। मतिलबु मां कम खे वठंदी आहियां न, त मूंखे जुनून हूंदो आहे पोइ, ऐं मां चाहींदी आहियां मुंहिंजे क्रेडिट ते जेका शइ हुजे उहा बेस्ट हुजे। ऐं हिननि वॾनि बैग सां गॾु वरी नंढा नंढा पाउचिस बि हुया, सेम सेट हुया इहे। ऐं हिननि जा हैंडल्स ॾिसो केॾा, ऐं शेप ॾिसो बैग्स जा केॾा डिफरेंट आहिनि। हे त मुंहिंजो तमामु फेवरेट हुयो। सोचियो मां पंहिंजे लाइ ठाहींदमि, पर अञा ताईं न ठाहियो आहे। सो इहे कुझु कमकारियूं आहिनि। ऐं ही अॻियां ॾिसो, ही आहे मैगज़ीन होल्डर या न्यूज़पेपर होल्डर, इहे बि ॾाढा सेल थिया। कुशन्स में तव्हां ॾिसो त हीअ लव वारे प्रिंट सां मां हार्ट वारो प्रिंट मिलायो आहे, पोइ उन में मल्टी कलर बटण बि हया आहिनि। हाणे हितां खां मुंहिंजो डिस्प्ले शुरू थिए थो, ऐं ॾाढो जेको आहे माण्हुनि एप्रिशिएट कयो। आस्ते आस्ते शोहरत मुंहिंजी वधंदी वई। ऐं हीअ ॾिसो पिलर जेके हुया गैलरी जा, उन जे मथां मां डबल बेड जूं क्विल्ट्स रैप कयूं। इन्हनि जो डिस्प्ले मां ईअं रखियो, जो मां जेतिरा पिलर्स हुया, मां पंहिंजूं जेतिरियूं क्विल्ट्स हुयूं मूं वटि, मां पिलर्स जे मथां उहे डिस्प्ले कंदी हुअसि। हीअ तव्हां ॾिसी सघो था। ऐं ही प्ले मैट हुयो, ऐं उन सां गॾु कुशन हुया। बेनतहा वैरायटी मां शयुनि जी ठाहे चुकी आहियां इन्हनि एग्ज़िबिशन्स जे सिलसिले में। बैग्स जा त एतिरा आइडियाज़ आहिनि, कंहिं महिल थी सघियो अगरि त मां तव्हां सां पंहिंजा कुझु बैग्स बि शेयर कंदमि। हीअ बि पिलर ते रैप थियल क्विल्ट्स आहिनि, ऐं ही हार्ट वारी क्विल्ट, इन हर हार्ट जे मथां नंढिड़ो रेड कलर जो बो ठाहे मूं हयो हो। ऐं तव्हां ॾिसो, ऐं मूंखे ॿुधाइजो ज़रूरु कीअं लॻो तव्हांखे। हिन महिल थिया आहिनि 5:45, 3 पेज जी निमाज़ पढ़ी वरिती, ऐं हिन महिल मूंखे बुख लॻी त हिकिड़ो स्लाइस खाई आयमि गरम करे, ऐं हिकिड़ो सूफ खाई आयमि। प्लांट्स खे पाणी अॼु न ॾिनो अञा ताईं, सो हाणे मोटर हलाईंदमि ऐं प्लांट्स खे पाणी ॾींदमि। ऐं हीअ जेको तव्हां कुझु तस्वीरूं ॾिठियूं मुंहिंजे फस्ट ऐं सेकेंड एग्ज़िबिशन जूं, सो इन मां तव्हांखे आइडिया थी वियो हूंदो त मां कीअं कमु कंदी हुयमि, छा कंदी हुयमि। सो हाणे मां हिते कमु कंदमि कुझु, उन खां पोइ जेको आहे डिनर जी तयारी थींदी, जंहिंमें यकीनन सुराण जो वॾो हथु हूंदो। अधु कमु उहा करे रखंदी आहे, तॾहिं मां बाक़ी कम करे सघंदी आहियां। त इनशाला हिन खां पोइ जेको थींदो तव्हां सां शेयर कंदसि। राति जी मानी जी तयारी थी रही आहे, सो ॿुधाए नथी त छा थी पचायां। थोरो अञा कमु कुझु अॻियां वधे त पोइ तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। पटाटा हिते बॉइल रखनि, कूंडनि खे पाणी ॾेई आहिनि। सो इहो ईअं हलंदो रहंदो कमु, ऐं जेको पचाईंदमि वरी थोरी देरि खां पोइ सांझी जे अज़ान खां पोइ यानी निमाज़ पढ़ी अची कंटिन्यू कंदमि, त तव्हां सां शेयर बि कंदसि।
सो डिनर जी तैयारी जे लाइ आहियूं किचन में। पटाटा बॉयल थी विया आहिनि, थोड़ा थधा थींदा त छलिबा। ऐं हिते पाणी रखियो आहे, चांवर बॉयल थींदा। ऐं उन खां अलावा हिते मां पचायां थी हिकिड़ो भुॻल रोस्ट टाइप चिकन, उहो पची रहियो आहे। ऐं चांवर जेके आहिनि उहे पचंदा चाइनीज़ राइस, फ्राइड राइस। सुराण सब्जियूं कटे रखियूं आहिनि सभु। ऐं मां अची वई आहियां त हाणे मां तयारु आहियां। ऐं हीउ जेको आहे असांजो मुंहिंजे अॼु जे व्लॉग जो इहो आख़िरी क्लिप आहे। ऐं हिते जेको आहे सुराण धाणा थी कटे, पटाटनि जी कटलेट्स में विझंदासीं। सो इहो कमु असांजो हलंदो रहंदो। ऐं हिन व्लॉग खे मां हिते थी ख़तमु कयां। मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणियो हूंदो। ऐं जेके बि मां पंहिंजे एग्ज़िबिशन जा क्लिप्स शेयर कया आहिनि उनजे बारे में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो तव्हां कीअं था लॻनि। ऐं इंशाल्लाह रोज़ानो जेको आहे कुझु न कुझु मां शेयर कंदी रहंदमि। हर रोज़ वारे व्लॉग में मुंहिंजे गुज़िरियल कमनि मां कुझु न कुझु शेयर थींदो रहंदो। सो अॻिले व्लॉग ताईं, सुभाणे जे व्लॉग ताईं इंशाल्लाह मोकिलायां थी। ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त, अल्लाह वारी।